नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। कराची मलीर मां रिपोर्टर नजीब अहमद ख़ासि खिली कश्मीर जे कचे तंगवाणी भरिसां 5 ॾींहं अॻु अगवा थियल बुगटी बिरादरी जे 2 नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ बुगटी बिरादरी पारां ओलह प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील मूजिब ओलह प्रेस क्लब कराची ते बुगटी बिरादरी जे समें माण्हुनि सहताणी स्टाफ खां ओलह प्रेस क्लब ताईं पैदल मार्च एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी कश्मीर पुलिस खिलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो डॉक्टर इमाम बख्श बुगटी, वडेरो कादिर खान बुगटी, हज़ूर बख्श बुगटी ऐं ॿियनि जी अॻवानी में कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणो त कश्मीर ज़िले में सरेआम धाड़ेल हथियारनि जे ज़ोर ते गाॾियुनि मां माण्हुनि खे लाइ अगवा कयो वञनि। पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। 4 ॾींहं पहिरियां असांजे बुगटी बिरादरीअ जा माण्हू पंहिंजे कार में कराची अची रहिया हुया त धाड़ेल सिधी फायरिंग करे गाॾीअ खे रोके असांजे बिरादरी जा 2 नौजवान मंज़ूर अहमद बुगटी ऐं असदुल्ला बुगटी खे अगवा करे विया आहिनि ऐं 10 करोड़ बि घुरी रहिया आहिनि। असां ग़रीब मिसकिन माण्हू आणियूं, एतिरा पैसा किथां आणियूं। हिननि वधीक चयो त असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध गुलाम नबी मेमन, SSP कश्मीर खां मुतालबो कयूं था बुगटी बिरादरी 5 ॾींहं पहिरियां कश्मीर ज़िले जे तंगवाणी कचे मां 2 नौजवान बुगटी अगवा कया विया आहिनि, जिन खे फौरी तौर ते आज़ादु करायो वञे, न त ॿी सूरत में असां बुगटी बिरादरीअ जा समें माण्हू पाण कचे में लही पंहिंजनि नौजवाननि खे आज़ादु कराईंदासीं। असांजो मुतालबात इहा आहिनि कि असांजा मुग़वियुनि खे बाज़ियाब कया वञनि। अगरि असांजे मुग़वी बाज़ियाब न थियनि त पोइ असां पंहिंजो रद्द अमल करे उते हुननि खे जेको आहे न एहतजाज कयूं था, वरी एहतजाज कंदासीं, रोड ब्लॉक कंदासीं, यानी कि हाईवे के बंद कंदासीं इंशाल्लाह। ये कहना चाहता हूँ कि हमारे एहतजाज का मकसद ये है कि हमारे नौजवान जो है कश्मीर से अगवा हो गए, डाकू लेकर गए उस लोगों को, और उस लोगों का ये दावा है कि डाकू का हमें 10 करोड़ रुपये चाहिए। 10 करोड़ रुपये आप लोग हमें दे दो, उसके बाद आप लोगों के जो बंदे हैं वो बाज़ियाब करेंगे। और हमारे पास हमारे गुर्बत के हवाले से 10 करोड़ तो इस वक्त हमारे पास कोई है नहीं। इहो आहे कि कश्मीर जो SB जेको आहे उहो ॼाणी वाणी जो करे पियो, पाण जेको अगवा करण सां मिली माण्हुनि खे अगवा कराए गाॾियुनि सां लाहे जाके अगवाकारनि खे ॾिए थो। असांजो मुतालबो इहो आहे कि महिरबानी करे असांजो इहो अगवा करणु बंदि कयो, न त असां बुगटियुनि खे इजाज़त ॾियो, असां पाण पंहिंजी कार्रवाई जेको कयूं धाड़ियुनि जे ख़िलाफ़ु। अगरि तव्हां नाकाम आहियो, पुलिस नाकाम आहे, कानून असांजो नाकाम आहे तहफ़ुज़ करण जे लाइ, त पोइ असां पंहिंजो रद्दमल पाण कयूं।